घोटकी JNDAV हाई स्कूल में BST पास उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर ॾियण वारी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब जो मेहमान ख़ास पीपल्स पार्टी जो MNA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर हो। तक़रीब में डायरेक्टर सेकेंडरी स्कूल डॉक्टर अब्दुल वाहिद, इंटर्न डायरेक्टर प्राइमरी मोहम्मद हाजी बुर्डो, DO सेकेंडरी घोटकी सैयद मजहर अली शाह, TO नूर मोहम्मद, इंटर्न रियाज अहमद लगारी, NDV स्कूल जो हेडमास्टर एहसान मलिक, मोहम्मद बख्श, तालीम खाते जे अमलदारनि, उस्तादनि, शागिर्दनि ऐं IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि शिरकत कई। उन मौक़े ते MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर घोटकी तालुक़े जे 205 उम्मीदवारनि खे PST जा 205 ऑफर आर्डर ॾिना विया, जिन मां 19 फीमेल शामिल आहिनि। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो त पीपल्स पार्टी पंहिंजे मंशूर तहत नौजवाननि खे नौकरियूं ॾेई रही आहे। सरदार मोहम्मद बख्श महर चयो त अॼु जेके PST जा आर्डर ॾेई रहिया आहियूं, उहे मेरिट ते जेके पास उम्मीदवार आहिनि उन्हनि खे पंहिंजो हक़ मिली रहियो आहे। सरदार मोहम्मद बख्श महर वधीक चयो त ॿिए मरहले में JST पास उम्मीदवारनि खे जल्द ऑफर आर्डर ॾिना वेंदा ऐं ॿियनि खातनि में बि नौजवाननि खे मेरिट ते नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। हुन चयो त अवाम जूं नएं शहबाज शरीफ़ जी हुकूमत में उम्मीदूं आहिनि त महांगाई ते कंट्रोल कंदो ऐं शहबाज शरीफ़ पहिरियां पंजाब जो वॾो वज़ीर रही चुको आहे। हुकूमत हलाइण लाइ उनजो तजुर्बो आहे। हिन जो त इमरान ख़ान जो मुस्तक़बिल को बि नज़र नथो अचे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।